नाज़रीन हिन वक्त असां कराची प्रेस क्लब में मौजूद आहियूं। नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा हलूं त कुछ ॾींहं अॻु सखर जे इलाइक़े में सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर के कातिलाणो हमलो करे खेसि क़त्ल कयो वियो, जंहिंजे खिलाफ़ जेको आहे सॼी सिंध जा सहाफ़ी कराची प्रेस क्लब अची एहतजाजी मुज़ाहिरो शुरू करे ॾिनो आहे। नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा हलूं त मुज़ाहिरनि जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर आहिनि जिन ते जान मोहम्मद महर जे कातिलनि जे गिरफ़्तारीअ खिलाफ़ नाराबाज़ी लिखी पई आहे। नाज़रीन अवांखे ॿुधायूं त हिन वक़्तु जेको आहे मुज़ाहिरो कराची प्रेस क्लब अॻियां जारी ऐं सारी आहे। हिन वक़्तु असां खालखो PFU जे मरकज़ी अॻुवाण खाल खोकर साहब सां मौजूदु आहियूं ऐं जान मोहम्मद महर जे हवाले जे क़त्ल जे हवाले सां कुझु पुछंदासीं त उन छा था चवणु चाहिनि। त शहीद जान मोहम्मद नॉमिनेट थियल जेके कातिल आहिनि उनखे गिरफ़्तार कयो ऐं उनखे पोयां जेका बि साज़िश आहे मास्टर माइंड आहिनि उन सभिनी खे गिरफ़्तार कयो वञे ऐं अगरि नथो कयो वञे त असां शहीद जान मोहम्मद महर जे कातिल जी गिरफ़्तारी आहे हीअ अॼु हिकिड़ो एहतजाज आहे, पर असां सॼी सिंध सॼे पाकिस्तान में एहतजाज कंदासीं ऐं सॼी सहाफ़त सरापा एहतजाज हूंदी तेसिताईं एहतजाज हूंदी जेसिताईं हुन कातिल गिरफ़्तार था थियनि। अॼु असां हैदराबाद जर्नलिस्ट सांगड़ यूनिट पारां हिते शहीद जान मोहम्मद जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कराची प्रेस क्लब ॾाढो सरापा एहतजाज आहियूं। हीउ जान मोहम्मद शहीद जो क़त्ल न आहे, हीउ हिकु शऊर जो क़त्ल आहे, हीउ हिकु समाज जे आवाज़ जो क़त्ल आहे जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कयूं था ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयूं था फौरी तौर उन जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून जे रखवालनि खे बि असां गुज़ारिश आहे त ख़ुदा रहा हिन केस जी बारीक़ ॿिनी सां जांच करे कलम धणियुनि खे जेको आहे हक़ ऐं सच जो जेको आहे इंसाफ़ पर तव्हां पंहिंजे इदारनि जी तरफ़ ॾियारियो त जीअं कलम धणी महफ़ूज़ रहनि, कलम धणी उन्हनि कातिलनि खां महफ़ूज़ रही सघनि। सिंध जेका आहे उहा इंतिहाई ख़तरनाक दौर मां गुज़रे पई जॾहिं सखर जहिड़े मेट्रोपॉलिटन शहर जे विच में जान मोहम्मद जहिड़ो सहाफ़ी महफ़ूज़ न आहे त असां मां को बि महफ़ूज़ न आहे ऐं समूरा कातिल ज़ाहिर पधरा निशांबर थियण बावजूदु 10 ॾींहं गुज़री वञण बावजूदु स्टेट जेके उन्हनि खे गिरफ़्तार नथी करे ऐं स्टेट खे ख़बर आहे त उहे पाकिस्तान में सिंध में सखर ऐं शिकारपुर ज़िलनि में वेठा आहिनि। जेकॾहिं सखर ऐं शिकारपुर ज़िलनि ताईं स्टेट जी रिट न आहे, धाड़ियलनि ताईं पहुच न आहे, ॾोहारनि ताईं पहुच न आहे ऐं ॾोहारनि जी सखर शहर में जान मोहम्मद ताईं पहुच आहे त पोइ स्टेट खे पंहिंजे मौजूदु हुजण ते ॿीहर वीचार करणु खपे। असां चाहियूं था त स्टेट जी रिट क़ाइमु थिए ऐं कानून पंहिंजो रस्तो वठे जान मोहम्मद जे कातिलनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाए। बेबाक बहादुर सिपाही हो जंहिं हमेशह हक़ सच जी हिमायत कई ऐं ग़रीबनि जो साथ ॾिनो, वॾनि माण्हुनि ऐं वॾनि पेटनि वारनि जे ख़िलाफ़ु लिखियो ऐं उहे इन जे ख़िलाफ़ु थी विया ऐं हुनखे जेको मारायो वियो आहे। आउं सम्झां थो त उन जा जेके कातिल आहिनि उहे लिकल न आहिनि सखर जा, उहे पीपल्स पार्टीअ जा सरबराह जेके उन्हनि जा सहूलियतकार आहिनि ऐं उहे न पुलिस खां लिकल आहिनि न सरकार खां लिकल आहिनि। असीं सम्झूं था त जेसीं ताईं उन्हनि खे गिरफ़्तार न कयो वेंदो, कातिलनि खे सज़ा न ॾिनी वेंदी ऐं असांजो हीउ एहतजाज जारी रहंदो। जान मोहम्मद अकेलो न आहे, सिंध जा समूरा सहाफ़ी, समूरा अदीब, समूरा सियासतदान हुन जे रत सां इंसाफ़ करणु चाहिनि था। सिंधी अदबी संगत सिंध पंहिंजे मुकमिल वफ़द समेत असांजो मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी आज़ाद अनवर, असांजो मरकज़ी प्रेस तर्जमान रमज़ान मेमोन ऐं ॿिया साथी बि हिते मौजूदु आहिनि। असां कावश ऐं KTN जे हिन एहतजाजी धरणे जी न रुगो मुकमिल हिमायत था कयूं, पर असीं मुतालबो कयूं था त कातिलनि खे हिकदमि गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ते पहुचायो वञे ऐं शहीद जे खून सां इंसाफ़ कयो वञे। त शहीद जान मोहम्मद महर हू क़त्ल न आहे थियो, हू ज़िंदा आहे, हू असांजी दिलनि में आहे ऐं असांजी दिलूं हुनजो पैगाम खणी करे अॻिते पहुचाईंदियूं। असीं जेको आला हुकाम को मुतालबो था करियूं त शहीद जान मोहम्मद महर जा जेका कातिल आहिनि उनखे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। जीअं त अफ़सोस जो मक़ाम आहे, हीअ असांजो बहादुर सहाफ़ी सिंध जो
सखर जो नाले जो साफ़ी हो जान मोहम्मद मेयर जंहिंजा कातिल गिरफ़्तार न कया आहिनि ऐं अफ़सोस जो ॻाल्हि उहा आहे त कातिल नामिनेट आहिनि नाला बि आहिनि माण्हू बि आहिनि पर पुलिस अलाए छो छाजे करे ऐं उन कातिल गिरफ़्तार नथी करे असां हिते सभु गॾु थिया आहियूं उन जे कातिल जी गिरफ़्तारी लाइ असां सिंध जे शहूर जो क़तल हो शहीद हिकिड़ो बहादुर सहाफ़ी हो उनखे जंहिं दर्दनाक तरीक़े सां शहीद कयो वियो आहे असां उनजी मज़म्मत था कयूं असां सांगड़ जा सहाफ़ी बल्कि पूरी सिंध जा सहाफ़ी हिन मुल्क जा सहाफ़ी जेसीं ताईं शहीद जान मोहम्मद जा कातिल गिरफ़्तार नथा थियनि तेसीं ताईं हिन जिदोजहद जारी रखंदासीं। शहीद जान मोहम्मद जो क़तल हिकिड़ी सोचियल सम्झियल साज़िश आहे छाकाणि त ख़ासि तौर ते सिंध में बि ख़ासि तौर ते जेको उत्तर वारो इलाइक़ो आहे उन में जागीरदारी धाड़ेल गर्दी ऐं गठजोड़ आहे उन्हनि जो इंतिज़ामिया सां गॾु उन में सियासी भोतार शामिल आहिनि उहे नथा चाहिनि त कंहिं बि सूरत में ग़रीब माण्हुनि जो आवाज़ु उथे को तबक़ाती फ़र्क़ जो आवाज़ु उथे कंहिं मिसकीन जे सां थींदड़ ज़ुल्म जो आवाज़ु उथे इन जे करे उते जेके बि सहाफ़ी आहिनि हेसि ताईं 8 खां 10 सहाफ़ी क़तल थी चुका आहिनि ऐं जान मोहम्मद मेयर जो क़तल बि उनजी कड़ी आहे ऐं जान मोहम्मद जो क़तल सिर्फ़ु जेको ॿुधायो थो वञे त हिकिड़ी दुश्मनी आहे दुश्मनी बुनियाद ते न आहे ज़रूरु इहे माण्हू इस्तेमालु थिया आहिनि पर उन्हनि जे पोयां बाअसर माण्हू मौजूदु आहिनि जिन जी आशीर्वाद जिन जी पुठ ठपराई सां गॾु इहे माण्हू आया आहिनि ऐं विच शहर में अची जान मोहम्मद खे क़तल करे विया आहिनि असीं सम्झूं था त रियासत जी इहा ज़िम्मेदारी आहे त शहीद जान मोहम्मद जे कातिलनि ऐं उन जे बाअसर सहूलियतकारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं कानून जे कटहरे में आंदो वञे। जान मोहम्मद जी शहादत मां सम्झां थो त सिंध जे सहाफ़ियुनि लाइ वॾी चैलेंज आहे ऐं अहिड़े क़िस्म जा सहाफ़ी तमामु घटि पैदा थींदा आहिनि जेके माण्हुनि खे पाण सां गॾु खणी हलनि अॼु हिते असां दोस्त सभु जमा थिया आहियूं ऐं पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जेका इन हवाले सां वॾी संजीदगी सां सोचे रही आहे छो त सहाफ़ियुनि जो हिकिड़ो क़तलाम शुरू थी चुको आहे ऐं वॾे पैमाने ते सैकड़नि तइदाद में सहाफ़ी क़तल थी चुका आहिनि तॾहिं इहो जेको मामला आहे हिनखे रोकणो पवंदो ऐं मां सम्झां जंहिं मुल्क में सहाफ़ी जो क़तलाम थिए थो उते तव्हां अंदाज़ो थी सघंदो त कानून जी अहमियत कहिड़ी हूंदी तंहिं करे जेसीं ताईं जान मोहम्मद मेयर जा कातिल गिरफ़्तार नथा थियनि तेसीं असां सुकून सां निभंदासीं ऐं इंशाअल्लाह असांजी तमामु तंज़ीमूं तमामु प्रेस क्लब जो आहे इन हवाले सां जिदोजहद जारी कंदासीं। इहा पुलिस जी लापरवाही ऐं सुस्ती आहे काहिली आहे नाअहली आहे ऐं इन सां जेको आहे केस अञा वधीक ख़राबु थींदो जेतिरी डिले थींदी उन्हनि अॻियनि मुलज़िमनि जूं जे ज़मानतूं थी वियूं त हू ॿिया मुलज़िम उन बिहाफ ते ज़मानतूं कराए वठंदा ऐं हुनजो केस शहीद जो ख़राबु थींदो इन करे पुलिस खे घुरिजे त फौरी तौर ते उन्हनि मुलज़िमनि खे गिरफ़्तार करे तव्हांखे ख़बर आहे चवंदा आहिनि त इंसाफ़ में डिले जेको आहे उहो इंसाफ़ खां नाबरी आहे माना इंसाफ़ तव्हां नथा करणु चाहियो या नथा कयो तंहिं करे जी नाज़रीन अॼु उन शख़्स जी उन बहादुर जो इतिजाज आहे जान मोहम्मद मेयर जान मोहम्मद सां मूं घणो गॾु कमु कयोसीं हिकिड़ो मां तव्हांखे वाक़ियो थो ॿुधायां त मेयर ऐं जतोन जो क़बाइली झेड़ो हुयो त हीउ चक में कोशिश जो रिपोर्टर हूंदो त उते जॾहिं वञूं पिया निसार खोखर ऐं मां गाॾी पियो हलायां ऐं जान मोहम्मद पोयों वेठो जॾहिं उते वियासीं त एलम जूं फिटकयूं वेठा जतोई जॾहिं उते वियासीं जतोइन वटि त जतोइन पुछो तूं केरु आहे मां हादी सांगी आहियां हुन खां निसार खोखर हुन खां पुछा कयो तूं केरु आहीं की मां जान मोहम्मद मेयर आहियां यार मेयर थो चई साम्हूं अहिड़ा हथियार चई पोइ मुंहिंजो छा वञे ज़ाती क़बाइली झेड़नि सां मां हिकिड़ो सहाफ़ी आहियां साईं उन्हनि लाइ असांखे हेठि मारनि पिया 3 ॼणनि खे मां चयो बड़ा बरोच त ॾाढा तॾहिं जा भला हूंदा आहियो तव्हां महिमान खे घुराए आदम कुर्सीअ घुराए त हाणे असांखे मारियो था त हुननि चयो यार छॾ त हाणे मेणा थो ॾिए त एॾो बहादुर हुयो त माना उहो हथियार ॾिसी कलेशनूं ॾिसी ऐं वॾो वाक़ियो जेको थियो जेको कोच में जेके सभु उन्हनि ॾोहारनि यर्गमाल कया माण्हू सखर ख़ैरपुर जे विच ते उन दाड़ेलनि चयो जान मोहम्मद ईंदो उहो इंटरव्यू कंदो त पोइ असां हिन माण्हू खे छॾींदासीं ऐं असां हथु पेश पवंदासीं इहो पाकिस्तान जो वॾो वाक़ियो हुयो जान मोहम्मद जो जान मोहम्मद आयो इंटरव्यू वरितईं पोइ वरी उन्हनि खे जेको आहे उन्हनि पेश पिया हथियार बि ॾिना उन्हनि उहो शंतो जेको अॻुवा थिए त यर्गमाली जेके यर्गमाल हुया उन्हनि खां वञी उतां इंटरव्यू करे आयो धाड़ेलनि खां बि उन जेको उते अॻुवा थियल हो शंतो उन खां बि इंटरव्यू करे आयो त जेके बि एवार्ड KTN जा हुया 6 एवार्ड उन बि खयां हादी सांगे बि 6 एवार्ड खयां इहे असां 2 ॼणा कमु कंदा हुआसीं जेके सॼे सिंध में वेंदा हुआसीं ऐं इहे धाड़ेल कल्चर हुजे क़बाइली झेड़ा हुजनि हिननि खे पंहिंजे उन मरनि खे चवनि ॿुॾी मरो
जो तव्हां अहिड़े बहादुर पंहिंजे महर खे शहीद कयो। असांजो इहो ई मुतालबो आहे, ही एहतिजाज करण जो, ही धरणे हणण जो मक़सदु हिकिड़ो ई आहे त शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल गिरफ़्तार करे इंसाफ़। बुनियादी मुतालबो इहो आहे त शहीद जान मोहम्मद जा क़त्ल में जेके माण्हू मुलविस आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, उन्हनि जा जेके सहूलियतकार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, ऐं उन्हनि जे पुठियां जेको मास्टर माइंड आहिनि जेसिताईं उहे गिरफ़्तार नथा थियनि तेसिताईं सिंध जे सहाफ़ियुनि जा ईअं ई लाश किरंदा रहनि। बाबा हे तराज़ू खयो आहे इंसाफ़ जे लाइ, जान मोहम्मद जे खून जो हिसाब कयो वञे, सहूलियतकार हुजे जे क़त्ल कया हो जेतिरा बि हुननि सभिनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं कड़ी सां कड़ी हुनखे सज़ा ॾिनी वञे। हे ज़ंजीर छो पाती आहे असां सहाफ़ियुनि खे बंदी वञो बाबा, हाणे तव्हां साबित न कयो, असां साबित कंदासीं। हे कफ़न आहे मुंहिंजो, हे मां पंहिंजो कफ़न ॿधो आहे पाण सां गॾु, हे असां साबित कीअं कयूं, असांखे बंदि कयो वियो आहे। मगर मां मुतालबो थो कयां पाकिस्तान जी हुकुमराननि सां, प्लीज़ जान मोहम्मद जे खून सां इंसाफ़ कयो वञे, इंसाफ़ कयो वञे, इंसाफ़ कयो वञे। अॼु जो जेको ही एहतिजाज आहे उहो शहीद जान मोहम्मद जा जेके क़ातिल आहिनि उनजी गिरफ़्तारी लाइ आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त 13 ॾींहं गुज़री आहिनि पर शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल गिरफ़्तार कोन था कनि। पुलिस उन्हनि जी सरपरस्ती करे पई, सिंध जा वॾेरा क़ातिलनि खे बचाइण जी कोशिशि कनि पिया। ऐं सम्झां थो त हीउ सिंध जे शऊर जो क़त्ल आहे। जेकर ईअं सिंध जे शऊर जो क़त्ल थींदो रहंदो त यकीनन सिंध अंधी थींदी, सिंध बेजान थींदी। जेकर पाण चाहियूं था त सिंध बेजान थियण खां बचे त असां सभिनी खे, तव्हांखे, असांखे, सियासी, समाजी, वकील, सिविल सोसाइटी सभिनी खे गॾियल जेके सिंध जा करंट इशूज़ उन लाइ गॾु जदोजहद कयूं। जेकॾहिं अॼु वक़्तु आहे, अॼु बि पाण गॾु न थिया थियूं, अॼु बि पंहिंजे माण्हू खे बचाए न सघिया थियूं त यकीनन तबाही थींदी, बर्बादी थींदी। ऐं पोइ जॾहिं सिंध में लाक़ानूनियत बर्पा थींदी त पोइ हिकिड़ो जान मोहम्मद न, समय सहाफ़ी क़त्ल थींदा, समय सियासी कारकुन क़त्ल थींदा, समय क़ौमी वर्कर क़त्ल थींदा, समय अदीब क़त्ल थींदा। ऐं पोइ वॾेरा जेको चाहिनि था त माण्हुनि खे ख़ौफ़ पैदा कजे, वॾेरा चाहिनि था आवाम में ख़ौफ़ करे ऐं पोइ वसीलनि जी फुरलट कजे, पंहिंजी हुकुमरानी क़ाइमु दाइमु रखिजे। उन जे करे वक़्त जी ज़रूरत आहे, क़ातिलनि खे पाण चैलेंज कयूं। इनशाअल्लाह अॼोको एहतिजाज ॾिसी पाण जॾहिं सीएम हासिल हलंदा त पाण खे यकीन आहे त हर हाल में क़ातिल गिरफ़्तार। असां मुतालबो था कयूं रियासत पाकिस्तान जे उन्हनि समूरनि सिक्योरिटी जे इदारनि खां त उहे पाकिस्तान जे शहरनि खे, हर शहरी खे तहफ़ुज़ ॾियण जो फ़र्ज़ु आहे। ऐं जेकॾहिं उहो हिकिड़ो बि माण्हू जेकॾहिं उनखे तहफ़ुज़ नथो मिले, इहो रियासत जे सिक्योरिटी जे इदारनि जो फेल्यूर आहे। उन सां गॾोगॾु असांजा जेके इंसाफ़ मुहैया कंदड़ इदारा आहिनि, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में रोज़ नओं नाटक थो हले, फलाणे जे ख़िलाफ़ पंहिंजो जेको आहे सुओ मोटो, फलाणो सुओ मोटो। हीअ जेके असां रोज़ सहाफ़ी मरूं था, जेके रोज़ असां क़त्ल थियूं था, हीअ जेके असांजे नियाणियुनि सां रोज़ रेप थियनि था पिया, हीअ सुप्रीम कोर्ट अॻो निंड में सुतल आहे। इंसाफ़ मुहैया कंदड़ समूरी जुडिशल सिस्टम इन ते मुकमल तौर ते निंड सुतल आहे। उन्हनि खां मुतालबो कयूं था त तव्हांजो इहो फ़र्ज़ु आहे, इहे वॾनि माण्हुनि जी रांदि में रोज़ तव्हां सुओ मोटो वठो था। इमरान ख़ान ऐं पंहिंजो PTM जे जंग में तव्हां सुओ मोटो था वठो, तव्हां इलेक्शननि जे लाइ सुओ मोटो था वठो। हीअ जेको ग़रीब माण्हू क़त्ल थिए थो, हीअ जेके नियाणियूं जेके आहिनि उन्हनि सां रेप थियनि था पिया, इन जे लाइ तव्हांखे इहो नथो थिए त इहो तव्हांजो फ़र्ज़ु आहे त तव्हां हिन ते सुओ मोटो वठो ऐं इन्हनि खे तहफ़ुज़ फ़राहम ऐं इन्हनि खे इंसाफ़ फ़राहम करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो। रियासत जा सिक्योरिटी जा इदारा ऐं इंसाफ़ मुहैया कंदड़ इदारा पंहिंजियूं अखि खोलनि, ग़रीब माण्हुनि ॾे पंहिंजो तवजो ॾियनि, ग़रीब माण्हुनि खे इंसाफ़ मुहैया कनि ऐं ग़रीब माण्हुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कनि। ॿी सूरत में हीउ माण्हुनि जो रुख़, इहो जेको हिन वक़्तु हिकु हिकु इशू ते आहे, इहो मजमूई तौर ते वॾी तहरीक वठी इहो हुन जो रुख़ जेको आहे रियासती इदारनि लाइ थींदो। पोइ छाकाणि त एंड ऑफ द डे ज़िम्मेवारी हिननि इदारनि जी आहे त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कनि, इन्हनि जी ज़िम्मेदारी असांखे इंसाफ़ मुहैया कनि। सर, असांजो अवां सभिनी जो मुतालबो इहो ई आहे त ज़ाहिर आहे त जान मोहम्मद महर जा क़ातिल गिरफ़्तार थियनि ऐं क़ातिल जेकॾहिं गिरफ़्तार नथा थियनि, पुलिस छो बेवस बणियल आहे, पोइ उहे शक जेके आहिनि उहे वधनि था। जेके पहिरें ॾींहं खां चवंदा त हिननि जे पोयां के वॾियूं क़ुवतूं मुलविस आहिनि, वॾा हथ मुलविस आहिनि ऐं असां सभिनी सहाफ़ियुनि जी ज़िमेदारी थिए थी। असां हर माण्हू जे जेको बि खून नाहक थिए थो, जंहिंसां ज़्यादती थिए थी, पाण उन जे लाइ आवाज़ु बुलंद कयूं था। असांजी बिरादरी मंझां एॾो वॾो माण्हू जेको आहे उहो असांखां ईअं खसियो वियो, इंतहाई बेदर्दी सां जंहिं अंदाज़ सां उनखे शहीद कयो वियो। सो असां पंहिंजो किरदारु अदा कयूं ऐं हींअर ताईं जेका रिपोर्टिंग थी आहे, खोड़ वॾा वॾा केस जेके ॾिसो न, उन्हनि खे सहाफ़ियुनि निर्वार कयो आहे। सो हिन केस में बि असांखे पुलिस खां उमेदु न रखणु खपे। सहाफ़ी बिरादरी मां असांखे उमेदु आहे त सभु पंहिंजो किरदारु अदा कंदा आहिनि। जेके बि सहूलियतकार आहिनि, जेके असुलु क़ातिल आहिनि, हीअ त थिया किराए जा क़ातिल जेके यूज़ थिया आहिनि, जेके असुलु किरदार आहिनि उन्हनि खे वाइखो करणु खपे ऐं उन में अवां जो असां सभिनी जो हिकिड़ो फ़र्ज़ु आहे। हीअ जान मोहम्मद जो खून आउं त बार बार लिखां थो
फेसबुक ते प्रोग्राम कया आहिनि। असां सभिनी सहाफ़ियुनि ते कर्ज़ु आहे, असां सभिनी खे इहो कर्ज़ु लाहिण लाइ किरदारु अदा करणु खपे। जान मोहम्मद जहिड़ो एॾो सुठो सहाफ़ी, उन जो क़त्ल जेकॾहिं थिए थो त उन पोयां के न के हथ आहिनि, जंहिंजे लाइ उनजा जेके मिट माइट दोस्त आहिनि उहे बि इहो शक ज़ाहिर कनि था त ज़ाहिर आहे त उन ताईं जेको आहे सो हुकूमत जेसि ताईं नथी पहुचे त पोइ जेके उहे सभु सहूलियतकार था सॾजनि, उन्हनि जो इहो तमामु ज़रूरी आहे त इन ॻाल्हि जे लाइ हुकूमत खे खपे, पुलिस खे खपे त मुकमिल तौर ते हुनजे जेके बि वारिस आहिनि उन्हनि खे सहाफ़ियुनि खे इत्मीनान ॾियारे त भई वाक़ई असां उहे सभु जेके सहूलियतकार हुआ, जंहिंजे पोयां ॻुझा हथ हुआ, उन्हनि ते असीं पहुता आहियूं। अभी हम जो है ब्रिगेडियर हारिस साहब होम मिनिस्टर हैं, वज़ीर दाखिला हैं, उनसे हमारी मीटिंग हुई है। उन्होंने हमारे सारे मुतालबात मान लिए हैं और उन्होंने ये यकीन दहानी कराई है कि इसमें जो भी आंसर होंगे, जो माइंड सेट होंगे या जो पॉलिटिकल सरपरस्ती भी कर रहे होंगे तो उनका भी कला कमा कर देंगे और ये जो जो नॉमिनेट हैं FIR में उनको फौरी तौर पर गिरफ़्तार किया जाएगा। ज़्यादा शहीद जान मोहम्मद महर जे लाइ असां बीठा आहियूं, इन करे बीठा आहियूं त सरकार के घटि में घटि यादि ॾियारियूं त उन जा फ़राइज़ कहिड़ा आहिनि, ख़ासि तरह सां पुलिस खाते खे। ॻाल्हि इहा आहे त जॾहिं वाक़ियो थियो, वाक़ियो थियण खां शर्त ई आला ऑफिसर पुलिस जे इनखे कंट्रोवर्शियल करण जी कोशिशि कई। ज़ाती जहिड़ा आहिनि, ठीकु आहे, ज़ाती जहिड़ा आहिनि, पर ज़ाती जहिड़े में क़तलु हूंदो छा? अच्छा चलो क़तलु थियो त कातिल ते गिरफ़्तार कबो न, ते कातिलनि खे गिरफ़्तार करण बदिरां जेकॾहिं अवां हुन में को माना अहिड़ी नमूना कंदव त हील हुजत कंदव त छा माण्हू जे ज़हन में छा ईंदो? त गिरफ़्तारी जे लाइ त बसि सहूलियतकार अवां गिरफ़्तार कया आहिनि, पर हू जेका रियल कातिल आहिनि हू किथे आहिनि? जेका शहीद जान मोहम्मद जा वारिस असां सभु आहियूं, पर उन जा जेका रियल फैमिली आहे हुन जंहिंखे नॉमिनेट कयो आहे हुनखे गिरफ़्तार कयो। बाक़ी फ़ैसिलो कोर्ट कंदी कि ग़लति आहे, सही आहे या छा आहे, उहो सभु कंदियूं न। अहिड़े नमूने सां त न आहे, त इहे इन करे बीठा आहियूं, बाक़ी न। त जीअं असां बि बची सघूं त इन जे करे शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर हिकिड़ो ईअं सम्झो त सहाफ़त जो सिंबल बणिजी उभरियो आहे ऐं उन वॾी कुर्बानी ॾिनी आहे ऐं उहा असां रायगान थियणु न ॾींदासीं जेसीं ताईं उन जा कातिल गिरफ़्तार न थींदा। हीअ जदोजहद जारी रहंदी। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सखर जे शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ कराची प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो जारी आहे। उन दौरान सिंध जो होम मिनिस्टर रिटायर्ड ब्रिगेडियर हारिस नवाज़ पहुची ऐं सहाफ़ियुनि जे मुतालबा ॿुधा, जंहिंखां पोइ सहाफ़ियुनि जे तंज़ीम जे अॻुवाननि जेको आहे ठाराव पेश कयो होम मिनिस्टर जे सूबाई होम मिनिस्टर जे अॻियां, जंहिंखां पोइ होम मिनिस्टर सिंध जे रिटायर्ड हारिस नवाज़ जेको आहे मुतालबा ॿुधण खां पोइ सभु जेके आहिनि मुतालबा मञी वरिता आहिनि। उनखां अलावा शहीद जान मोहम्मद महर जे फैमिलीअ खे 1 करोड़ रुपया ॾियण जो बि मदद ॾियण जे लाइ बि चेक ॾियण जो ऐलान कयो आहे। कैमरामैन शेख वकार सां गॾु राहिब गाओ, इबरत न्यूज़, कराची।